उमरकोट में वाक़िया खे कंदासीं। उमरकोट भरिसां ॿिनि मोटरसाइकिलनि में ज़ोरदार टक्कर थी पियो, जंहिंजे नतीजे में ॻोठ वलीदाद वासी मोहन मेघवाड़ फौत ऐं हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो। फौती जो लाश ऐं ज़ख़्मी खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। ज़रूरी कार्रवाई बाद मर्द घर पहुचण ते वासन में कोहराम अची वियो। उमरकोट में ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। उमरकोट भरिसां ॿिनि मोटरसाइकिलनि में ज़ोरदार टक्कर थी पियो, जंहिंजे नतीजे में ॻोठ वलीदाद वासी मोहन मेघवाड़ फौत ऐं हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। फौती जो लाश ऐं ज़ख़्मी खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। ज़रूरी कार्रवाई बाद मर्द घर पहुचण ते वासन में कोहराम अची वियो। उमरकोट में ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। उमरकोट भरिसां ॿिनि मोटरसाइकिलनि में ज़ोरदार टक्कर थी पियो, जंहिंजे नतीजे में ॻोठ वलीदाद वासी मोहन मेघवाड़ फौत ऐं हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो। फौती जो लाश ऐं ज़ख़्मी खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जॾहिं त ज़रूरी कार्रवाई बाद मर्द घर पहुचण ते वासन में कोहराम अची वियो। उमरकोट में तफ़सील मालूम कंदासीं सुहेल कुंभार खां। जी सुहेल, हादसे बाबति आगाह कजो। अॼु जेके कुछ देर पहिरीं अमरकोट वेझो जेके ॿिनि मोटरसाइकिल में जेके साम्हूं ज़ोरदार टक्कर जे नतीजे में हिकु नौजवान तॾहिं ताईं फौत थी वियो। हिकु जेके सख़्तु भोदरबाब थाणे जी हद मिसरी शस्ता जो जेके ॿिनि मोटरसाइकिल में टक्कर थी वियो। टक्कर जे नतीजे में मोटर सवार गोर्धन जेके मोहिन पुट गोर्धन मेघवाड़ तॾहिं ताईं फौत थी वियो। हिकु जेको ॿियो नौजवान आहे उहो ज़ख़्मी थी पियो। फौती मोहिन लाल मेघवाड़ जो मर्द सिविल अस्पताल उमरकोट आंदो वियो, जितां जेके ज़रूरी कार्रवाई बाद नौजवान जो लाश है वारसन वाले करे नौजवान जो लाश है वो घर पहुचण ते कोहराम अची वियो। ॿुधनि जो फौती मोहन लाल वटि गोदर मेघवाड़ अमरकोट में दुकान ते कमु कंदो। अॼु शाम जो जेके अमरकोट खां पंहिंजे ॻोठ वञी रहियो त मिसरी शस्ता जो साम्हूं ईंदड़ मोटरसाइकिल सां टक्कर थी। साम्हूं वारे मोटरसाइकिल जे जेके नाले वग़ैरह जी ख़बर न पइजी सघी। उनखे